अहम ख़बर है कराची खां आवाज़ शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते एक्साइज़ पुलिस खिलाफ़ एक्शन थियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते सेक्रेटरी ऐं डीजी एक्साइज़ जो छापो। सोराब ॻोठ थाणे तां 2 नौजवान बाज़ियाब। एक्साइज़ खाते जे इंस्पेक्टर समेत 5 अहलकार मौतिल थियल इंस्पेक्टर ऐं 5 अहलकारनि खिलाफ़ डिपार्टमेंटल कार्रवाई शुरू कई आहे। डीजी एक्साइज़ जो इहो चवणु आहे एक्साइज़ पुलिस सोराब ॻोठ जे इलाइक़े हाईवे सोसाइटी मां 2 नौजवाननि खे हिरासत में वरितो हो। अवांखे अपडेट कयूं पिया। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते एक्साइज़ पुलिस खिलाफ़ एक्शन। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते सेक्रेटरी ऐं डीजी एक्साइज़ छापो हयो। सोराबपुर थाणे तां 2 नौजवान बाज़ियाब। एक्साइज़ खाते जे इंस्पेक्टर समेत 5 अहलकार मौतिल थियल इंस्पेक्टर ऐं 5 अहलकारनि खिलाफ़ डिपार्टमेंटल कार्रवाई शुरू कई आहे। डीजी एक्साइज़ जो चवणु आहे एक्साइज़ पुलिस सोराब ॻोठ जे इलाइक़े हाईवे सोसाइटी मां 2 नौजवाननि खे हिरासत में वरितो हो। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं कराची खां। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते एक्साइज़ पुलिस खिलाफ़ एक्शन। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायत ते सेक्रेटरी ऐं डीजी एक्साइज़ जो छापो। सोराब ॻोठ थाणे तां 2 नौजवान बाज़ियाब। एक्साइज़ खाते जे इंस्पेक्टर समेत 5 अहलकार मौतिल।